बहराड़ी के इलाइक़े से ताल्लुक़ रखंदड़ नौजवान पंहिंजे हथनि सां क़ुरान मुबारक जो नुस्ख़ लिखी वरितो। 18 साला नौजवान रज़ा अली वलद माई खान कटोर जेको खैरपुर वेझो ॻोठ मीर हसन कटोर जो रहवासी आहे। रज़ा अली कटोर ॿुधायो त जी मुझे ये नंढे हूंदे ही मूंखे शौक़ु हो क़ुरान शरीफ़ जो। मुंहिंजी दिली ख़्वाहिश हुई त मां हिकिड़ो क़ुरान शरीफ़ जो नुस्ख़ो लिखां ऐं असांजा ॾाॾा परदादा बि लिखंदा हुआ। असांखे बि वॾनि जी ॻाल्हियूं ॿुधियूंसीं, पोइ मूंखे बि दिलि में शौक़ु थियो त मां छो न क़ुरान शरीफ़ जो हिकिड़ो नुस्ख़ो पंहिंजे हथनि सां लिखां। शुरू कई त ॾींहं में हिकु वर्क या टाइम जे मुताबिक़ 2 पेज लिखंदो हुअमि त मां 3 सालनि में क़ुरान शरीफ़ जो नुस्ख़ो मुकमल कयो आहे। मुंहिंजे परॾाॾे ऐं ॾाॾे पिणु कलमे क़ुरान लिखियो ऐं उन साॻिए सिलसिले खे मूं बरक़रार रखण लाइ इंक मस जो इस्तेमालु कंदे 3 सालनि जे अरसे में रोज़ु हिकु वर्क लिखी मुकमल कयो। अॼु मां इलाही ख़ुशी महसूसु करे रहियो आहियां त दुनिया जे समूरनि कमनि खे छॾे मूं हिकु दुनिया में दुनिया क़ाइमु करण जी कोशिशि कई आहे। हीउ मुंहिंजो शौक़ु आहे ऐं इन शौक़ खे क़ाइमु रखण लाइ पुरजोश आहियां। हिन जो वधीक चवणु हो त दुनिया में इंटरनेट मोबाइल जे जदीद दौर में मूं क़दीमी कमु कयो आहे। वॉइस ओवर ख़लील कटोर, खैरपुर।